बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल। सिंध जे आवाम खे, पूरे पाकिस्तानी क़ौम खे इन हवाले सां कोशिशि कंदुमि त वाज़े तौर ते सम्झाइण जी कोशिशि कयां ऐं हिन अवाम खे, पाकिस्तान जी क़ौम खे, जे 75 साल खां वठी अहिड़ी साज़िशूं जेके हिन वक़्तु थियनि थियूं, उन्हनि खां वक़्त ब वक़्तु आगाही मिलंदी रही। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खां वठी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ताईं, वरी मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो ताईं, वरी अॼु इमरान ख़ान जे हवाले सां जेका पाकिस्तानी क़ौम खे आगाही मिली चुकी आहे, उन हवाले सां मां कोशिशि कंदुमि त वरी हीअ क़ौम, पाकिस्तान जी प्यारी क़ौम, कंहिं बि अहिड़े साज़िशी अंसर जे वर न चढ़े। उन में 2-3 शयूं अहम आहिनि जेके हिन वक़्तु थियनि थियूं ऐं अवाम खे असुलु मक़सद तां हटाइण जे लाइ इहे सभु प्रोपेगेंडा चालू हलायूं वञनि थियूं त जीअं हिन क़ौम खे इमरान ख़ान जी ज़रूरत पेश न अचे, इमरान ख़ान जे नज़रिए खां परे थी वञनि, इमरान ख़ान जे मौक़िफ़ खां हीअ क़ौम हटी वञे, इमरान ख़ान जो साथ ॾियणु छॾे वञे, इमरान ख़ान जे ॿुधायल उन्हनि सभिनी मक़सदनि जंहिंजे लाइ हीअ क़ौम ठही, हीउ मुल्क अज़ीम ठहियो, उहो सबक़ु क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खां वठी इमरान ख़ान ताईं जेको रिपीट थींदो रहियो, वक़्त ब वक़्तु वरी उहे साज़िशी अंसर चाहिनि था त पाकिस्तान जी क़ौम खे उन ई साॻे माहौल में आंदो वञे जंहिं माहौल में 75 साल हिन क़ौम खे हलायो आहे। जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे ठगियूं करे मफ़ादात पंहिंजा हासिलु करण जे हवाले सां अखियुनि में धूड़ विझण वारो माहौल जेको हली रहियो आहे, उन हवाले सां मां चाहियां थो त मुख़्तसरनि चंद ॻाल्हियूं आहिनि जेके मां हिन व्लॉग जे अंदरि पेश करण जी कोशिशि कयां थो। सभ खां पहिरीं त तव्हां सोशल मीडिया ते ऐं भली प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां रोज़ानो ॿुधंदा हूंदो त सिंध सूबे जे अंदरि जे मिसाल जे तौर ते शाज़िया अता मरी जे हवाले सां स्कैंडल आयो, त वरी कॾहिं मुकेश चावला जे हवाले सां अचे थो, वरी डॉक्टर आसिम मुनीर जे हवाले सां अचे थो, पंजाब जे हवाले सां अचे, यानी मुख़्तलिफ़ जेके सियासी रहनुमा आहिनि, उन्हनि हवाले सां जेको पाकिस्तान जे सोशल मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, जेके स्कैंडल अचनि था त अॼु हेतिरा अरब पाकिस्तान जे ख़ज़ाने में अची विया, हेतिरनि खां हीअ निकिता, हिन सियासी लीडर खां हेतिरा पैसा निकिता, हिन खां हेतिरा निकिता, त सुवालु पैदा थो थिए 2-2.5 करोड़ जे तोशाखाना केस जे हवाले सां जेकर इमरान ख़ान गिरफ़्तार थी सघे थो, जेल वञी सघे थो, सज़ा ॾेई सघिजे थी उनखे, त छा 27 अरब, 97 अरब, 50 अरब, 60 अरब वारा माण्हू प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा रहंदा ऐं हुननि जा पैसा रुॻो तव्हां सोशल मीडिया ते ॿुधाए करे हिन क़ौम खे बेवकूफ़ सम्झो आहे? हिन पाकिस्तानी क़ौम खे या सिंध जे अवाम खे छा हिननि बेवकूफ़ सम्झो आहे त उहे इहो माहौल महसूसु कंदा त हेतिरा अरब ख़रब ख़ज़ाने में अचनि था, हीअ निगरान हुकूमत तमामु बहितरीनु कारवायूं करे थी अवाम जे फ़ाइदे लाइ? छा हीअ क़ौम पागल आहे त जिन माण्हुनि खां तव्हां एतिरा पैसा रिकवर कया, जिन माण्हुनि जे घरनि ते छापा हणी तव्हां रिकवरी ॾेखारी, उन्हनि माण्हुनि खे तव्हां छॾे ॾिनो त तव्हांजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा रहनि? नंबर 1। नंबर 2, जहिड़े तरीक़े सां ऑपरेशन थिए थो वापडा वारनि जो या ॿियनि इदारनि जे हवाले सां, त छा उन डिपार्टमेंट जा, उन्हनि कंपनियुनि जा ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी? को शोकास जारी थिया, का नोटिस थिया, का वारंट थिया, का ॿध थी? ग़रीब मारूअड़ा मिसकिन जिन जे घरनि में हिकिड़ो बल्ब, 2 पखा, 2 बल्ब, हिकिड़ो पखो हले पियो थो, उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन करे, रेड करे, पुलिस जे मार्फत उन्हनि जे घरनि ते छापा हणी, उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR मुख़्तलिफ़ थाणनि ते कटराए करे ऐं इहा कारकर्दगी ॾेखारी वञे थी त पाकिस्तान तब्दील थियण वारो आहे। छॾियो इमरान ख़ान खे, असां उन खां वधीक तव्हांजा ख़ैरु ख़वाह आहियूं। छा पाकिस्तान जो अवाम पागल आहे? पाकिस्तान जो अवाम चरियो आहे? ब्यूरोक्रेट्स, वॾा खिंज़ीर टाइप जा माण्हू जिन अरबे खरबे रुपया हिन मुल्क जा, हिन ग़रीब माण्हुनि जा खाई हलिया विया,
उन्हनि जे ख़िलाफ़ु कॾहिं को छापो लॻो, उन्हनि जे बंगले ते छापो लॻो, चाहे इमरान ख़ान ई हुजे, इमरान ख़ान जे बनी ॻाल्हि ते छापो लॻो, छा नवाज़ शरीफ़ जे बंगलनि ते छापो लॻो, या ॿियनि लीडर जेके पाण खे वॾा वॾा सियासतदान अची टीवी चैनलनि ते वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा, उन्हनि जे घरनि ते को वापडा वारनि पुलिस जे मार्फत छापो हयूं। ग़रीब माण्हू जेके आसान सम्झण में अचनि था, हुननि जे लाइ के ॿधबो, इनखे गिरफ़्तार कबो, इनखे ज़लील कबो, मीडिया ते वॾियूं वॾियूं प्रेस कॉन्फ्रेंसूं करे ऐं वॾा वॾा दावा कबा त है निगरान हुकूमत ज़बरदस्त कार्रवाई करे छॾी, तमामु भलो आवाम जे लाइ वॾियूं कार्रवाई थियनि थियूं। छॾियो इमरान ख़ान खे, आवाम चरियो आहे, आवाम पागल आहे। नंबर 3 ॻाल्हि त जेको ढोंग रचाए थो वञे त सदर पाकिस्तान खे इलेक्शन जो को अख़्तियार कोन्हे डेट ॾियण जो। बसि हीअ त निगरान हुकूमत इलेक्शन कमीशन जो कमु आहे। निगरान हुकूमत ख़ामोश आहे त बाबा निगरान हुकूमत छा करे, 90 ॾींहंनि जी इलेक्शन त कराइणी आहे, पर कराए डेट त ॾींदी इलेक्शन कमीशन। छो इलेक्शन कमीशन जो मुल्क आहे या सदर पाकिस्तान जो ई मुल्क आहे? हीउ केयरटेकर गवर्नमेंट जो मुल्क आहे? हीउ पाकिस्तान जे आइन जे हेठि मातहत हलंदड़ ई मुल्क आहे। पाकिस्तान जी रियासत पाकिस्तान जो अवाम आहे, उन अवाम जी निगहदानी करण लाइ पाकिस्तान जो आइन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1973 जो ॾिनो, जंहिंमें वाज़े लिखियलु आहे त आइन जे आर्टिकल 48 जे 5 जे मूजिबि सदर पाकिस्तान इलेक्शन जी डेट अनाउंस कंदो। ज़रूरी आहे उहो इलेक्शन जी डेट अनाउंस करणु, सदर पाकिस्तान जो कमु आहे। आइन मथे या एक्ट मथे सुवालु आहे, छा हीउ पाकिस्तान जो अवाम चरियो आहे? हीउ पाकिस्तान जी क़ौम पागल आहे जो तव्हांजे इन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस ते अची करे तव्हांखे चवंदी सदर पाकिस्तान हीअं थो करे, इलेक्शन कमीशन हीअं थी करे? इन्हनि जो मुल्क आहे, हीउ पाकिस्तान जे अवाम जो मुल्क आहे, हीउ असांजो मुल्क आहे, हिन क़ौम जो मुल्क आहे। पाकिस्तान जे आइन जेका ॻाल्हि कंदो उन जे मुताबिक़ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फ़ैसिलो ॾेई चुकी आहे, उन ते अमल दरामद न करणु तौहीन पाकिस्तान आहे, तौहीन आइन आहे, तौहीन अदालत हुकुम आहे ऐं तौहीन पाकिस्तान जी अवाम। हीउ पाकिस्तान जी अवाम सां मज़ाक़ करण लाइ न आहे। मां सलाम पेश कयां थो पाकिस्तान जे वकील बिरादरी खे। वकला तहरीक पाकिस्तान जे अंदरि जॾहिं मुज़ाहमत कई आहे, जंहिं मक़सद जे लाइ कई आहे, उहो मक़सदु हासिलु करण खां सवाइ पाकिस्तान जी वकला बिरादरी जी तहरीक ख़तमु न थी आहे। इन हवाले सां मां पाकिस्तानी क़ौम खे गुज़ारिश कयां थो त वकील बिरादरी जो साथ ॾियो। वकील बिरादरी वकीलनि जी जेका तहरीक आहे उहा शुरू थी चुकी आहे, तव्हांजे लाइ आहे, पाकिस्तान जे अवाम जे लाइ, असांजे लाइ आहे। इन हवाले सां वकील बिरादरी जो पूरे पाकिस्तान जे अंदरि जिते जिते मुज़ाहिरा हुजनि, पाकिस्तानी क़ौम निकिरे। हीअ निगरान हुकूमत PDM जी बी टीम आहे। कंहिं बि तरीक़े सां पाकिस्तान जी क़ौम, मां तव्हांखे हिन मैसेज जे ज़रिए गुज़ारिश करणु चाहियां थो त हीउ सॼो ड्रामो आहे, हीउ नाटक आहे, हीउ सॼो तव्हां ई असांजे अखियुनि में धूड़ विझण जे हवाले सां आहे त जीअं इलेक्शन थिए त इन्हनि मां ई का न का पार्टी इक़्तिदार ते अचे। इमरान ख़ान खे ही कंहिं बि सूरत में अचणु नथा ॾियणु चाहिनि। हिननि खे ख़ौफ़ ऐं ख़तरो आहे त इमरान ख़ान वज़ीर आज़म न, बल्कि हीअ पूरी पाकिस्तान जी क़ौम वज़ीर आज़म थींदी। 23 करोड़ अवाम वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं हर हिकु पाकिस्तान जो बचो बचो इहा ई दावा कंदो त एहतिसाब, इंसाफ़, अकाउंटेबिलिटी, जस्टिस, जुडिशल सिस्टम मज़बूत हुजे, ग़रीब अमीर में फ़र्क़ु न हुजणु खपे, इंसाफ़ सभिनि जे लाइ बराबरि हुजणु खपे, करप्ट माफ़िया में हथु विधो वञे ऐं करप्शन जो ख़ात्मो आंदो वञे ऐं करप्ट माफ़िया खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे, उनखे अदालती कटहरे में आणे करे उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचाए वञे, पाकिस्तान जो लुटियल माल वापसि करायो वञे ऐं पाकिस्तान जे लुटियल माल मां हिन खज़ाने खे भरे ऐं पाकिस्तान जे लुटियल माल खे वापसि करे, खज़ाने खे भरे करे पाकिस्तान जी आवाम खे ख़ुशहाल बनाए वञे। इहा दावा हूंदी इमरान ख़ान जे वज़ीर आज़म थियण सां। जॾहिं हीअ यार ईंदा, हीअ दोस्त ईंदा त कंहिं बि तरीक़े सां दावा नथी करे सघे। फ़िलहालु एतिरो, इंशाअल्लाह ताला के नए ॾींहं ते के नए मौज़ूअ सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।